बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। एडिशनल IG इस्टेब्लिशमेंट करमुल्ला सूमरो दिल बीहण सबब फौत। जैकबाबाद सां वास्तो रखंदड़ AIG इस्टेब्लिशमेंट हैदराबाद रीजन करमुल्ला सूमरो दिल बीहण सबब हैदराबाद में लाडाणो करे वियो। संदस जनाज़ नमाज पुलिस हेडक्वार्टर हैदराबाद में अदा कई वई, जंहिंमें AIG हैदराबाद डॉक्टर जमील अहमद, DIG हैदराबाद शर्जील खरल, SSP हैदराबाद अब्दुल सलाम शेख समेत मुख्तलिफ DIGs, SSPs, मोटरवे पुलिस ऑफिसर्स, सिविल ऑफिसर्स, वापारिन, सहाफ़िन ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूम खे जैकबाबाद में संदस अबाणे क़ब्रिस्तान में मिटी माओ हवाले कयो वेंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॻवान सरदार सखी अब्दुल रज़ाक कोसो चयो आहे त जैकबाबाद में कब्ज़नि ख़िलाफ़ बराबरी जी बुनियाद ते कार्रवाई कई वञे। सरदार मोहम्मद मियां सूमरो ऐं असांखे हिन शहर जी ख़िदमत करणी आहे ऐं जेसिताईं गॾिजी आवाज़ न उथारींदासीं मसइला हल न थींदा। हुन चयो त शहर में बासरनि जा होटल, पेट्रोल पंप ऐं बंगला आहिनि, उन्हनि खे ख़तम करण बजाए 150 सालनि खां जोड़ियल दुकान ड्राहे पट कया विया आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कयो। जैकबाबाद में ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 सगा भाइर ज़ख्मी, लाड़काणे मुंतकिल। सदर थाणे जी हद उमरानी लाॾे वटि ट्रैक्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में ॻोठ हुसैन बख्श बिरोही वासी भाइर अली मुराद ऐं शाह मुराद बिरोही ज़ख्मी थी पिया। जन्म अली मुराद बिरोही खे लाड़काणे मुंतकिल कयो वियो। सुल्तानकोट भरिसां पोरियत क्रेन जो धक लॻण सबब फौत। सुल्तानकोट भरिसां जहानवाह थाणे जी हद ॻोठ पठाणवाह में ज़मीन ते कम कंदड़ क्रेन मशीन जो धक लॻण सबब नौजवान नवाबशाह वासी 23 वरनि जो नादिर अली बिरोही ज़ख्मी थी पियो, जंहिंखे शेरापुर अस्पताल आंदो वियो, जिते हू फौत थी वियो। सखर में मासूम नीगरी सां ॾाढाई कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। मुबैना जिन्सी ॾाढाई जो शिकार बणियल 5 वरनि जी मासूम नीगरी फज़ीला मेमण जे वारिसनि नदीम अहमद मेमण, हाकिम मुस्मात मंज़ूर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त वहशी जवाबदार राहिब जोगी खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। हाई कोर्ट लाड़काणो पारां ज़ुल्फ़िकार मुंदरानी केस में जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट खे 6 महीननि अंदरि केस उकलाइण जूं हिदायतूं। 26 मई 2020 ते मंशियात फ़रोशन पारां क़त्ल कयल सहाफ़ी ज़ुल्फ़िकार मुंदरानी वारे केस में नामज़द जवाबदार इमाम शाह ऐं ग़ुलाम अली हाई कोर्ट लाड़काणो पारां ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई ऐं लाॻापियल अदालत खे 6 महीननि अंदरि केस खे उकलाइण जूं हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। हाई कोर्ट पारां घारो जे अॻूणे SHO समेत 4 ॼणनि जी ज़मानत रद्द। अदालत मां गिरफ़्तार। 1 साल अॻु घारो थाणे में पुलिस तशद्दुद में मारिजी वियल नौजवान रमज़ान समो वारे केस में हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द थियण ते अॻूणो SHO याकूब भट्टी, पुलिस एहलकारनि वसीम तनोली ऐं यूसुफ आराई, बासर ज़मींदार सोहेल आराई खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार लियाकत जोखियो फ़रार थी वियो आहे। बुलड़ी शाह करीम में खोरवा रोड न ठहण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो एहतजाज। बुलड़ी शाह करीम प्रेस क्लब आॾो इलाइक़े वासियुनि मोहम्मद जत, इमाम ॾिनो रिंद, मोहम्मद मूसा रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सदियूं गुज़री वियूं आहिनि, पर बुलड़ी शाह करीम ऐं खोरवा रोड न ठही सघियो आहे, जेका चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली आहे। उन्हनि घुर कई त रोड ठाराए इलाइक़े वासियुनि खे सहूलियत ॾिनी वञे। साखरो में ओचितो बाहि लॻण सबब 5 पोरियतनि जा घर सड़ी रख। ॻोठ मोहम्मद ख़ास खैली में बाहि लॻण जे नतीजे में पोरियतनि मोहम्मद ख़ास खैली, आरिफ ख़ास खैली, इमामदीन ऐं अकबर ख़ास खैली जा घर सड़ी रख थी विया। मुतासिरनि पारां सरहदी वारनि खां मदद जी अपील कई वई आहे। मुबारकपुर में सखर जे सहाफ़ी साहिल जोगी जे घर मथां पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ सहाफ़िन जो एहतजाज। प्रेस क्लब मुबारकपुर जे सदर मुश्ताक खोसो जी अॻवानी में मुमताज़ भुट्टो, सागर महर, बहादुर भुट्टो ऐं ॿियनि सहाफ़िन पारां प्रेस क्लब मुबारकपुर खां मस्जिद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़िन IG सिंध खां मुतालबो कयो त ज़िम्मेवार पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बेरिया सिटी वेझो ॻोठ कोड़ो मेमण में आबपाशी जी ज़मीननि तां नाजाइज़ कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन। आबपाशी ऐं कब्ज़ा टोड़ खाते जे अमलदारनि पारां मिर्ज़ा शाख ऐं सूंधड़ माइनर तां केतिरनि ई घरनि समेत अॾावतूं हटाए पट करे छॾियूं। ॻोठाणनि ऑपरेशन ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे चयो त असांजा अझा ड्राहे ज़ुल्म कयो वियो आहे, जॾहिं त इंतिज़ामिया जो चवणु आहे त ऑपरेशन अदालती हुकुम ते कयो पियो वञे। JUI जे मरकज़ी ऐं सूबाई जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी ऐं अल्लामा राशिद महमूद सूमरो चयो आहे त PDM मार्च में मार्च करे हुकूमत जो तख़्तो ऊंधो कंदी। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुननि मुफ़्ती अब्दुल शकूर खोसो जी मेज़बानी हेठि जामिया फारूकिया पीर शाख जे सालियानी तक़रीब ख़त्म बुखारी ऐं दस्तार फ़ज़ीलत कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। हुननि चयो त मुल्क जी अवाम जा अझा ड्राहे पट करण खां पहिरियां इमरान ख़ान जी वफ़ाक़ी हुकूमत बेघर थींदड़ मुतासिरनि खे मुतबादिल जॻह फ़राहम करण बाद घटि रहे। मुबारकपुर में नाफ़रमान पुट पारां मिल्कियती तकरार तां पीउ मथां हमिलो। ॻोठ वली मोहम्मद टांवरी में सोहराब चाचड़ पंहिंजे पीरसन पीउ अलीशेर चाचड़ खे मिल्कियत मां हिसो न ॾियण तां लठियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। पीरसन सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पुट जेको कयो उहो ॿुधाईंदे ई शर्म थो अचे, जंहिंखे पाले जवान कयो अॼु उन ई अहिड़ो हशर कयो आहे। घारो में नए मुसलमान थींदड़ 15 घोटनि जी इज्तमाही शादी। शेख राजूणे इत्तेहाद ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पारां घारो में
ताज़ो मुसलमान थींदड़ 15 नौजवाननि जी गॾियल तौर शादी कराई वई। पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी चेयरमैन मीर नादिर अबड़ो, ज़ाहिदा ताज अबड़ो, निदा अबड़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजो मक़सदु ग़रीब मुस्तहिक़ माण्हुनि जी मदद करणु आहे। इन हवाले सां शेख बिरादरी जे 15 मुस्तहिक़ नौजवाननि जी इज्तिमाई शादी कराई आहे त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी बहितर तरीक़े सां गुज़ारे सघनि। बसू भुरगड़ी वेझो खीसाना मोरी वटि कचनि घरनि खे बाह, 20 खां वधीक घर सड़ी रख। कुनर शाख के किनारे कायम गोरछे 20 खां वधीक घरनि खे बाह लगी वई। फायर ब्रिगेड इतला बावजूद न पहुती। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाह ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई वई। रेती में नौजवान जे अगवा खिलाफ भुट्टा बिरादरी जे माण्हुनि जो थाणे आॾो एहतजाज। मुज़ाहिरीन रसूल बख्श भुट्टो, धनी बख्श भुट्टो ऐं फौजी भुट्टो दाहींदे चयो आहे त असांजो ग़ुलाम नबी चाचड़ सां प्लॉट ते तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां अयूब भुट्टो खे घर जे ॿाहिरां ग़ुलाम नबी चाचड़ ऐं संदसि साथी अगवा करे विया आहिनि। इल्ज़ाम हेठि आयल ग़ुलाम नबी चाचड़ जो चवणु आहे त मूं मथां इल्ज़ाम ग़लति आहे। हुन मथां कराची ऐं बलूचिस्तान में केस दाख़िल आहिनि। थी सघे थो त खेसि पुलिस खणी वई आहे, जॾहिं त पुलिस पारां मामले खां लाइल्मी ज़ाहिर कई वई आहे। घोटकी में गोहर कॉलोनी गरीबाबाद पाड़े वासियुनि जो रेलवे इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। इलाइक़े वासियुनि अली मोहम्मद महर, आरिफ कोलाची, गौस बख्श बेहाण ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त रेलवे इंतज़ामिया कब्ज़ो ॼाणाए बेघर करणु चाहे थी। गुज़िरियल 40 सालनि खां हिते वेठल आहियूं ऐं हाणे रेलवे इंतज़ामिया असांखे बिना नोटिस जे घर ख़ाली कराइण लाइ दबाव विझे थी। मटियारी में DC पारां सफ़ाई मुहिम शुरू कराई वई। डेप्यूटी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, टाउन ऑफिसर मटियारी परवेज़ भुट्टो अल्लाहवाला चौक बाईपास वटि हफ़्ता सफ़ाई मुहिम जो इफ़्तिताह कयो। डेप्यूटी कमिश्नर मटियारी जो चवणु आहे त मटियारी में सफ़ाई जो ही हफ़्तो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो ऐं सभिनी मुलाज़िमनि खे हिदायत थी कजे त उहे सफ़ाई मुहिम में भरपूर शिरकत कनि। बसू भुरगड़ी हैदराबाद लिंक रोड में खॾा पइजी विया। हादसा रोज़ जो मामूल बणियल। रोड में खॾा हुअण सबबि ट्रक कल्टी थी पई, जंहिंमें को जानी नुक़सान न थियो, जॾहिं त ड्राइवर पिणु मुआज़ाने तौरु महफ़ूज़ रहियो। ऐं पाकिस्तान ख़ासि ख़ैली इत्तेहाद जे चेयरमैन सराय नियाज़ हुसैन ख़ासि ख़ैली चयो आहे त 14 मार्च ते हैदराबाद में शहीद तानिया ख़ासि ख़ैली खे इंसाफ़ ॾियारण लाइ एहतजाज कयो वेंदो, जंहिंमें बिरादरी जी तंज़ीमुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी खे शरीक थियण जी अपील करियां थो। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।